मेहर खान रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मैसर। मेहर जे ॻोठ लोहा रोजर हवासन मर्दनी औरतुनि मिसमात बबली ख़ातून रेशमा न्याज़ पंवर कुर्बान पंवर कादन पंवर नज़ीर आसिफ पंवर ऐं ॿियनि घर मां चोरी वारे वाक़े ऐं मेहर बी सेक्शन पुलिस पारां पकड़ियल जवाबदारनि खे रिश्वत एवज़ आज़ाद करण ऐं घर ते हमले ख़िलाफ़ मेहर थाणे जे आॾो एहतिजाज कंदे दाहियो आहे त गुज़िरियल राति चोर असांजे घर में दाख़िल थी सामान चोराइण जी कोशिश कई त असां घर में घिड़ियल चोरनि खे पकड़े वरितो, जिन जी सुञाणप फरमान रज़ाक पंवर तौर थी ऐं पकड़ियल चोरनि खे मेहर बी सेक्शन पुलिस हवाले कयो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस सोघो कयल चोरनि खे कुझु वक़्तु रखी पुलिस जवाबदारनि खां पैसा वठी छॾे ॾिनो, जंहिं बैदि जवाबदारनि असांजे घर अची ॿीहर हमलो कयो ऐं घर में मौजूद माण्हुनि ते तशदुद कयो, जंहिं सबबि घर में मौजूद औरत बहलान ख़ातून जो ॿार बि ज़ाया थी वियो आहे। हुननि चयो त जवाबदार ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, हू मुसलसल असांखे धमकाए रहिया आहिनि, असांजी हयातिन खे ख़तरो आहे। जवाबदार मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि घुर कई आहे त असांजे घर में चोरी ऐं हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मेहर बी सेक्शन पुलिस समेत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।